नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त टंडो गुलाम हैदर मां खबर ॾींदा। टंडो गुलाम हैदर परसा बबूरी बस स्टॉप गोठ मीरवन लाशारी में पुरसरा नमूने बा समूरे गोठ के पंहिंजे लिपेट में आणे छॾियो। जंहिं सबबु 10 खां मथे औरतुनि जा घर मुकमिल तौर सड़ी खाक बणिजी विया। जॾहिं त घर में पयल न्याणी जे ॾाज समेत अनाज हंध बिस्तरा बि सड़ी राख बणिजी विया। ॻोठाणनि जी इतलाह ते 1 कलाक बाद टंडो गुलाम हैदर ऐं तलार फायर ब्रिगेड अमले पहुची बाह ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई वई। होरां 10 खां मथे घर सड़ण बाद समूरा मुतासिर खुले आसमान हेठि बेयारो मददगार बणण सिलसिले में मुतासिरन साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त ओचितो बाह समूरे गोठ के वकोड़े वई। बर वक्त टंडो गुलाम हैदर फायर ब्रिगेड अमले खे इतलाह बावजूद टाइम सां न पहुचण सबब ॻोठनि जो वधीक नुक़सान थियो आहे। हिननि चयो त अलाह तड़ सड़ी वियो आहे जंहिं सबबु खुले आसमान हेठि वेठल आहियूं। हिननि तक जे चूंड नुमाइंदनि समेत वसवारनि खे अपील कंदे चयो त असांजी माली सहायता कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।